आज डिपलो में आरो प्लांट गुजरियल 1 साल का खराब होने करे रहवासी जर जो खारो पानी पीण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था सैयद शफ़क़त हैदर शाह जी ही रिपोर्ट। असां इन वक्त मौजूद आहियूं डिपले जे 1 लख गैलन कैपेसिटी आरो प्लांट ते जेको गुजरियल 1 साल खां फनी खराबी जे करे बंद पियल आहे। अचो त हिते जे माण्हुनि खां इन बाबत पुछूं। मसइलो इहो पानी मिले आहे कोन, आरो प्लांट बंद ऐं 3-4 किलोमीटर ते वेंदा आहियूं ऐं पानी लाइ सूरियल आहियूं। पानी खारो ज़हर माण्हू पानी पीअनि कोन था। इन जे करे महिरबानी जल्द में जल्द महिरबानी करे पानी आरो प्लांट ठाराए ॾियो। ऐं ग़रीब माण्हू असीं तंग आहियूं, मज़दूर माण्हू आहियूं। 3-4 किलोमीटर ते वञूं था कच्चे में ऐं गाॾियूं था गॾा गॾी निकिरनि कोन। इन जे करे महिरबानी करे आरो प्लांट ठाराए ॾियो। असां तमामु शुक्रगुज़ार आहियूं मेहरान टीवी न्यूज़ वारनि जा, जेके हिन जेको आहे खंडरात जो ॾेख ॾींदड़ ही आरो प्लांट असांजो जेको यूसी डिपले टाउन कमेटी जो जेके साईं काइम अली शाह जेको इनखे जेको हिन जो इन्यूग्रेशन कयो, तव्हां ही पढ़ी ॾिसो त तख़्ती ते लिखियो पियो आहे। असांजी साईं मुराद अली शाह खां हथ ॿधी अपील आहे त बराए महिरबानी साईं असांखे ही आरो प्लांट 1 साल खां ख़राब पियो आहे ठाराए ॾिनो वञे त जीअं हिते जी ग़रीब आवाम ऐं असां पाणी जे लाइ तमामु जेको सुखिया ऐं सताबा थियूं। छो जो हिते जी जर जो पाणी जेको आहे हितां उहो बि 1 किलोमीटर परे वञी खूहनि तां पाणी भरणो थो पए, जेको जर जो पाणी तमामु जेको आहे खारो आहे। ऐं असांजी साईं काइम अली शाह साईं मुराद अली शाह खां इहो अपील आहे ऐं तमामु वस वारनि खां, ख़ासि करे जंहिं प्रोजेक्ट खयों पाक ओसीएस जो, उन्हनि खां अपील आहे बराए महिरबानी इहो आरो प्लांट असांखे हलाए ॾिनो वञे। हाँ असां ग़रीब जो अर्ज़ु है तो पानी डिपले शहर में आए कोन, आरो प्लांट ख़राब थियो है। इन जे करे महिरबानी करे न तो पोइ एहतियात माने हड़ताल कंदासूं। पानी वारा जो बिना तंग आहिनि, इन जे करे खूह में पानी खारो है, ज़मीन जो पानी माना कड़ो है। इहो आरो प्लांट जल्द में जल्द तैयार कयो। नाज़रीन, तव्हां हिते जे माण्हुनि जा तासरात ॿुधा। इन्हनि जो चवणु हुयो त हिन आरो प्लांट ख़राब थियण जे करे हिते असां पानी जे कारण परेशान थी आहियूं। जे अगरि मिठे पानी भरण जे लाइ वेंदा आहियूं त हितां खां 3 खां 4 किलोमीटर परे वञी मिठो पानी भरे ईंदा आहियूं। ऐं हिते बिल्कुलु जेको पानी आहे उहो कड़ो आहे, जर जो जेको पानी कड़ो आहे। इन कड़े पानी जे करे असांखे ॾाढी ॾुखियाई खे मुंहुं ॾियणो थो पवे। असां आला हुकाम खे गुज़ारिश था कयूं त हिते जो जेको आरो प्लांट आहे जल्द खां जल्द ठारायो वञे। कैमरामैन नजफ़ फ़कीर सां गॾु सैयद शफ़क़त हैदर, मेहरान टीवी।